बुधजे सब कंहिंजी कजे पंहिंजी। दोस्तों के मामला अहिड़ा हूंदा आहिनि जिन में सलाह वठणु ज़रूरी हूंदी आहे। किन में न वठण जे बावजूद ॿिया पिया सलाहूं ॾींदा आहिनि। सलाह ॾियण वारो पंहिंजे तजुर्बे ऐं अक़ुल आहर सलाह ॾींदो आहे। उन में संदसि नियत ऐं मुफ़ाद खे नज़र में रखणु ज़रूरी हूंदो आहे। तंहिं करे ॿुधण वारे ते ॿुधाइण वारे जो हक़ इहो आहे त खेसि ॿुधे। न ॿुधण सां हर को बदज़न थी वेंदो ऐं आईंदह सलाह जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। घणनि ॾासुनि खे ॿुधण खां पोइ जेका ॻाल्हि मन में वेहेसि तंहिं ते अमल करे। न कंहिंजी नियत ते शक जो इज़हार करणु खपेसि ऐं न ई वरी कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु खपेसि। सलाह वठण में बरकत आहे, पोइ भली मथसि अमल न कजे। सलाह न वठण में तकलीफ़ूं आहिनि। सलाह वठण खां पोइ चङी ॻाल्हि जेका दिलि में सम्झजे उन ते अमल कजे। मतिलब हर कमु सलाह मशवरे सां कजे। मशवरे में ख़ैरियत ऐं बरकत आहे। तव्हां बि कंहिंखे मशवरा ॾींदा आहियो त उन दोस्त खे कमेंट्स में मेंशन करे वीडियो खे शेयर करे छॾिजो।